सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सिंधी माण्हू। अनवर जेको आहे सो असांजे इलाइक़े जो असांजे तर जो आहे, पंहिंजो आहे असांजो, नंढे इलाइक़ो वठी हिक ॿिए खे सुञाणूं। तमामु हिकिड़ो सुठो फ़नकार आहे, सुठो ॻाइणो आहे। यूनिवर्सिटी जे दौर में हूंदा हुआसीं त दिलचस्पीअ सां अनवर हुसैन खे ॿुधंदा हुआसीं ऐं हाणे जॾहिं मुलाक़ात थी आहे ॾाढो ख़ुशी थी आहे। पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी आहे। 15 सालनि जी उमिरि में हुउसि ऐं हिन कम में आहियां। 1965 में टंडे आज़म में उस्ताद नंद अली ख़ान वटि मां सिखियोसि। 72 ताईं उते हुउसि। छा हूंदो त ज़माने में असांजूं केबिनूं हूंदियूं ठारूशाह शहर में, असां वटि वॾा रेडियो लाइट वारा हूंदा हुआ जेके सॼो ॾींहुं वॼाईंदा हुआसीं पिया त चवंदा हुआसीं जे इहे था वॼनि तीअं असां बि ॻायूं, इहे बि माण्हू आहिनि। ईअं आहिस्ते आहिस्ते शौक़ु शुरू थी वियो। सऊदी दुबई हेसि ताईं वियो आहियां, ॿियो पाकिस्तान सॼे में। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सिंधी माण्हू। टोपी अजरक पट को कुहाड़ी, टोपी अजरक पट को कुहाड़ी भलो मियाँ, टोपी अजरक पट को कुहाड़ी आहे असांजी सुञाणप यार। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू। उहो त कमु सिलसिलो हले थो न पियो, जेसि ताईं माण्हू जहिड़ो आहे तेसि ताईं त पियो इहो कमु हलंदो। अॼु बि 50 फ़ोन रोज़ थी अचनि। थोरे मां कैस्ट बेस्ट बि कोन कयूं आहिनि, पर रेडियो ते टीवीअ ते त हले थो। इंटरनेट त हींअर हाणे त इंटरनेट एॾी भरी पई आहे जो जिते अनवर थोरो लिखी त 50 महफ़िलूं निकिरी थी अचनि। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे, वफ़ा जा पेच पाए प्रीत पारण को गुनाह कोन्हे। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारण को गुनाह कोन्हे। ॼण जी नाहे हित ॿोली हण गोली भली मारे विझ मूंखे। जिए जिए सुहिणी सिंधड़ी, जिए जिए सुहिणी सिंधड़ी छा कंदो जेल ऐं खोली हण गोली भली मारे विझ मूंखे। मूंखे सिंध जा तक़रीबन सभई अवार्ड मिली चुका आहिनि। हिकिड़ो सदारती अवार्ड रहियल आहे, बाक़ी ॿियो त सभु कहिड़ी ॻाल्हि कोन्हे। असांखे इन राग खां सवाइ त मूंखे कुझु वणंदो कोन, थोरो सिखियल बि कोन हुउसि। हिकिड़ा फ़ोना हूंदा उहे सॼो ॾींहुं पिया वॼाईंदा हुआसीं, या रेडियो हूंदो हुओ। ॿियो शौक़ु असांखे हुन को रांदि जो, न इटी ॾकर जो, न बलाड़ो, न छा कुझु का रांदि कईसूं। मुंहिंजो त उस्ताद हो नंद अली ख़ान, उन खां पोइ मोहम्मद यूसुफ, वहीद अली हो, आबदा आहे। इहे असांजा पसंदि जा फ़नकार। नंद अली ख़ान जा जेके बि शागिर्द तक़रीबन आज महिरबानी उहे सभई नाले चढ़िया थी विया। मोहम्मद यूसुफ, वहीद अली, कमर सुमरो, इहे ॿ टे ॼणा जेके चंद नाला आहिनि। इहे 7 साल हुउसि टंडे आज़म में शहर में, 7 साल। हाणे रुअण बेकार आहे, लाश कांधी विया लटे, हाणे रुअण बेकार आहे। हथ खणी है करण झोरी झिजण बेकार आहे। लाश कांधी विया लटे, हाणे रुअण बेकार आहे।
अज पखी पिंजरो भञी परदेस जी तैयारी कई जिंदगी गुज़री वई पर कह न पोइ वारी कई मौत खां पोइ मुंहुं ॾिसण मोटी मिलण बेकार आओ लाश कांधी विया लटे हाणे रुअण बेकार पहिरीं पहिरीं इहो मूं ई ॻायो हो जेको बिटे साहब आहे रेडियो पाकिस्तान ते अॼु बि हुन ते बंदिशा कोन हलाईंदा आहिनि औलाद भला तव्हां केतिरो 4 पुटड़ा त मतिलबु उहो फन जे हवाले सां तव्हां इहो वेठो आहे इहो ॻाईंदो बि आहे वरसो आहे ऐं काफ़ी अरसे खां वठी असां जॾहिं यूनिवर्सिटी जे दौर में हूंदा हुआसीं त दिलचस्पीअ सां अनवर हुसैन खे ॿुधंदा हुआसीं ऐं हाणे जॾहिं मुलाक़ात थी आहे ॾाढो ख़ुशी थी आहे पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी आहे असांजे अनवर हुसैन सां ऐं हीअ असांजो जीअं सभिनी क़ौमुनि जो वरसो हूंदो आहे उन्हनि जी तहज़ीब हूंदी आहे ईअं असांजी सकाफ़त तहज़ीब आहे अलाह ताला हिनखे हयाती ॾिए ऐं अञा कामयाबियूं माणे अनवर जेको आहे सो असांजे इलाइक़े जो असांजे तर जो आहे पंहिंजो आहे असांजो नंढे इलाइक़ो वठी हिक ॿिए खे सुञाणूं तमामु हिकिड़ो सुठो फ़नकार आहे सुठो ॻाइणो आहे आहे न ॿुधंदा आहियूं कलाम ऐं तमामु सुठा सुठा चवंदो आहे केतिरे अरसे खां तव्हां हिनखे माना ॿुधो पिया तव्हां माना जॾहिं फोन हूंदा उन ज़माने खां हे लाइट वाइट कान हूंदी हुई शहरनि में हूंदी भाई ॿारड़ीअ में लाइट हा बिल्कुलु ॿुधंदा हुआसीं हुते ठाहियूं शाह जी कचहरियूं कंदा हुआसीं हिते चौक ते भाऊ जी हूंदी मांडणी शाही बाज़ार जे मुंहं खां असांजी तहज़ीब जो हिसो हिन ऐं हिननि जो ॻाइणु जेको आहे उहो ॻाइणु कोन्हे पर हक़ीक़त में हिननि जो ॻाइण बि नसीहत बराबरि आहे जीअं तव्हां ॿुधो हींअर त भली हण गोली त सिंध सां मुहबत सिंध जा कलाम चवणु इहा वॾी ॻाल्हि आहे न हे मुहिब वतन माण्हू न सिंधियुनि में सुजाॻी थिया आहिनि कलामनि जे वसीले असां ख़ुशि आहियूं